सजावल जूणेजो सॼे मुल्क जियां 14 अगस्त जे पुरमसरत मौक़े ते पाकिस्तान तहरीक इंसाफ तालका सजावल जूणेजो जे सदर खुरम मैसर सूफ़ी सचल सारियो नूर नबी भट्टी मेम जी अॻवानीअ में शानदार रैली कढी वई। रैली पाकिस्तान जिंदाबाद ऐं कश्मीर बनी गाला पाकिस्तान जे नारनि सां गूंजंदी भंड चौक खां थींदे कोट लाल बख्श मैसर में इंसाफ हाउस ताईं पहुती। आवाम के सही माना में उन्हनि जा हक़ न मिली सघिया। असांजे पाकिस्तान तहरीक इंसाफ जी इहा ई जिदोजहद आहे अवाम खे हक़ मिलनि ऐं सही माना में जेके फंडामेंटल राइट्स आहिनि उहे अवाम खे मिलनि ऐं अवाम पंहिंजी पुरसत उहा जेका तहरीक तव्हां ॾिठी 22 साल इमरान ख़ान जी जिदोजहद में रही इंशाअल्लाह उहो वक़्तु दूर न आहे जो जेके भी करप्ट हुक्मरान हैं ये सब टंगजी वजन। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।